पैसा नथा मिलन, ख़र्च बर्दाश्त नथा करे सघूं। सिंध जे सभ खां वॾे तहक़ीक़ी इदारे नई साइंसी रिसर्च लाइ आंदड़ उठ पखी नीलाम करे छॾिया। सिंध यूनिवर्सिटी मां हिकु अहिड़ो मामलो साम्हूं आयो आहे जंहिं शागिर्दनि, उस्तादनि ऐं तहक़ीक़ कंदड़नि खे हैरान करे छॾियो आहे। वेटनरी शोबे जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि खे उठ पखियुनि लाइ सस्ती खुराक तयारु करण बाबति तहक़ीक़ करणी हुई। ही मंसूबो हायर एजुकेशन कमीशन जे सहकार सां शुरू कयो वियो हो, जंहिं जो मक़सद पाकिस्तान में उठ पखी पालण जे शोबे खे जदीद तहक़ीक़ ज़रिए फ़ाइदो पहुचाइण हो। पर कहाणी हिते बदिलजी वई। यूनिवर्सिटी इंतज़ामिया उठ पखियुनि जी खुराक लाइ माहवार ख़र्च जारी करण खां इनकार करे छॾियो, जंहिं बाद रिसर्च वारो मंसूबो बहिरान जो शिकार थी वियो। वेटनरी शोबे जे उस्ताद नासिर राजपूत दावा कई आहे त हुन कुझु महीननि ताईं ज़ाती ख़र्च ते उठ पखी पालींदा रहिया, पर खुराक इंतिहाई महांगी हुजण सबबि वधीक ख़र्च बर्दाश्त करण मुमकिन न रहियो। आख़िरकार उहे उठ पखी नीलाम कया विया। वाक़े बाद शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि में सख़्त मायूसी पखिड़िजी वई आहे, छो त जंहिं रिसर्च मां नवां नतीजा ऐं ज़रई शोबे लाइ फ़ाइदा निकिरणा हुआ, उहो मंसूबो अधु में ई ख़तम थी वियो। हाणे सवाल इहो पैदा थिए थो त जेकॾहिं यूनिवर्सिटीज़ में तहक़ीक़ लाइ आंदड़ जानवरनि ऐं मंसूबनि खे ई बचाए न सघिजे त पोइ मुल्क में साइंसी तहक़ीक़ कीअं अॻिते वधंदी? छा तालीमी इदारनि में रिसर्च सिर्फ़ फाइल्स ताईं महदूद रहिजी वई आहे, या वरी तहक़ीक़ी मंसूबनि लाइ फंडिंग ऐं निगरानी जो निज़ाम कमज़ोर थी चुको आहे? ही मामलो सिर्फ़ उठ पखियुनि जी नीलामी जो नाहे, पर इहो पाकिस्तान जी आला तालीम ऐं तहक़ीक़ जी मुस्तक़बिल बाबति वॾा सवाल छॾे रहियो आहे।